बिस्मिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकतु व उलुल इल्म बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल ग़ैब वश्शहादह हुवर्रहमानुर्रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन सालिसिन क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस्समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफ़ुवन अहद। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन राबिन मुहम्मदुर रसूलुल्लाह सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौस आज़म खाक पाए हर वली अर्श आज़म मसनदे रफ़ात रसूलुल्लाह की हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब ए मुनकर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। गुनहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके, कि वो जन्नत मोहम्मद की तो ये उम्मत मोहम्मद की। अरबी अर्श खाव्यो मथे मेहमान रब जो थियो मथे, हीअं कोन पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी, व्यो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही। औसाफ़ जे जो बयां
कहड़ो करे आजिज़ ज़िबां मालिक जंहिंजो मदह खां हसनत जमी ख़िसाली इदरी सगी सबके सदा आबा अदब ही इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वालिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। वाजिबुल इहतराम मशाइख़ सगोरा, उलमाए किराम, सामीन, दोस्तों, भाइरों, बुजुर्गों, अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू। अल्लाह जल्ल जलालहू अम्न वालहू असां यहाँ ते करम एहसान करे अजो की रात में ये कुरानी महफिल नसीब कई आ। अवांजे शौक़ मोहब्बत ऐं प्यार सां वहन ऐं ॿुधण खे ॾिसी दिल मां दुआ थी निकिरे त अल्लाह ताला हर गम खां, हर परेशानी खां, हर तकलीफ़ खां, हर दर्द खां अव्हां खे महफूज़ ऐं मामून रखे। जन असाई तव्हांजे दोस्तनि, भाइरनि, जेड़नि, प्यारनि, हाजी मुनीर अहमद साहब, मुख्तियार अहमद साहब, ॿिया दोस्त साथी हिन शानदार महफ़िल जे इनेकाद जी कोशिश कई, खर्च कयो, इश्तिहार कढराया, हेॾो आलीशान निज़ाम कयो आहे। दिल जे गहराइनि सां दुआ है रब्बुल आलमीन सभिनी खे आबाद रखे। मौलाना शफीक अहमद साहब मेहरबानी करे मूंखे बिला ताख़ीर सॼो, मुख्तियार अहमद साहब चयोसीं तव्हांजो 9 बजे फिट टाइम आहे। मां सम्झा थो कॾहिं वाहण में न हाणे छा हूंदा। ईअं न बा अजब थो लॻे, बुज़ुर्ग बि अॻ में तकरीर कनि, आलिम बि अॻ में कनि, हाफ़िज़ बि अॻ में कनि, मदा खान बि अॻ में वारो वठनि, असांजो साॻ न बर पोयूं। अल्लाह ताला करम करे पोई रात मुझे सुहिणे हबीब जे ख़ुसूसी मेहरबानी जी रात आहे। आशिक उथंदा ई हिन टाइम ते आहिनि। सॼी दुनिया निंड में पई हूंदी आहे। अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे, मलाइको जी मौला ॾिसो सुतल केर आहिनि ऐं जागन केर पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हाइण ते कंट्रोल कयो, ख़ामोशी सां, प्यार सां, मोहब्बत सां ॿुधो। देर सां वारे मिलण जे करे तबियत हाणे ख़राब थी रही, उजागन जे करे दिमाग़ ते असर थो पए, पर जेसीं ताईं हली सघियासीं पोइ वरी माशाअल्लाह करे 2-3 महीना रेस्ट कबी। हरू भरू ज़िद त हिकु धक, ॿियो धक, टे त हुई दिलि खणी वेंदव। ॿुधो गौर सां, साईं फरमाईं था अल्लाह ताला मलाइकनि खे रात जे अध हिसे गुज़रण खां पोइ सरे फरमाईंदो, मलाइको जी मौला ॾिसो त केर आहिनि जेके जागनि पिया, केर आहिनि जेके सुता पिया। केर थो चवे अदा ॾाढियां चओ, रब जे नाले वठंदे बि ॾुखियाई थी थिए। वॾे आवाज़ सां चओ अल्लाह, वरी चओ अल्लाह। अल्लाह जा मलाइक ॾिसनि त केर जागनि पिया, केर सुता पिया, पाण कोन थो ॾिसे छा? जवाब ॾाढियां ॾियो। इहो आवाज़ त मां पंहिंजे ॻोठ लाउड टंगी आहे त ॿेतरा माण्हू थी वेंदा आहिनि। वॾे आवाज़ सां जवाब ॾियो अबा।
सुभान अल्लाह। सुना हबीब फरमाए था, रब फरमाए तो मलाइका ॾिसो केर जागन पिया, केर सुता पिया आहिनि। अल्लाह ॾिसे थो पर हुन जे पुछण में हिकमतूं आहिनि, राज़ आहिनि, नुक़्ता आहिनि पाण ॼाणे। मलाइक ॾिसी चवंदा मौला फलाना जागन पिया, फलाना सुता पिया। अल्लाह फरमाए थो मलाइको जेके न सुता पिया आहिनि इन्हनि जूं दिलियूं इन जागण वारनि जे हवाले करे थो छॾियां। इहे इन्हनि जे दरवाज़नि ते दुआऊं लाहींदा, इन्हनि जे दरवाज़नि जी हाज़िरी ॾींदा, इन्हनि जा मुरीद थींदा, शागिर्द थींदा, ग़ुलाम थींदा। जेके जागी मूं रब खे यादि पिया कनि उहे मख़दूम हूंदा ऐं सुतल ख़ादम थी गुज़ारींदा। अवां असांखे ही राति जे जागण जो हिस्सो मिलियो आहे। कॉन्फ्रेंस जो नालो आहे तौहीद रिसालत कॉन्फ्रेंस। इन मौज़ूअ ते अल्लामा मुफ्ती मोहम्मद इब्राहिम साहिब जन कुझु ॻाल्हायो, ॿियनि अल्लाह जे महबूब जे आशिक़नि पंहिंजे पंहिंजे इश्क जा दरिया वहाया। मुंहिंजो ख़्याल आहे त मां पंहिंजे कम अकुली कम इल्मी आहर अवां जे अॻियां इन मौज़ूअ ते कुझु ॻाल्हायां। ज़िमनन ॿियूं ॻाल्हियूं बि ईंदियूं इंशाअल्लाह ताला। हिकु त तव्हांजी दुआ थिए जो अल्लाह ताला मुस्किन खे ताक़त ॾे, कुवत ॾे, हिम्मत ॾे ऐं अल्लाह ताला वरी अवां खे बि ओबासन ॾियण जे बजा आसीरो पासीरो थी हिक ॿिए जे मथां निंड में किरण जे बजा कंध हेठि झुकाइण जे बजा होशियार थी प्यार सां पिरीअ जी शान ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दोस्तो नारनि ते कंट्रोल कयो, अल्लाह सभिनी ख़ुशि नारनि ते कंट्रोल कयो। ईअं 6 12 महीने को नारो हणो पर सुबुह मुरल में सुस्तनि वारो न, अहिड़ो नारो हणो जो घटि में घटि घोटके वारनि जा कन खड़कनि। हिकिड़ो हणे ॿियो निहारे पियो छा पियो चवे, ईअं न। 3 कलामे क़रीब जूं आयतूं मालिक मिठे जे तौहीद जे मुतालिक़ अर्ज़ कयूं। घणियूं आयतूं वरी आवाज़ सां ॻाल्हायो। हिकिड़ी आयत सुहिणे हबीब जे रिसालत जे बारे में अर्ज़ कयूं। ॿिन्ही ते ॻाल्हाइण जो शौक़ु आहे, अर्ज़ करण जो इरादो आहे। रब्बुल आलमीन जी तौफ़ीक़ सां, इज़्न सां, मशीयत सां खुदा करे तव्हां ॿुधो, तव्हां वेहण जी नियत कई आहे। 3 हथ था खणो, ॿियनि जी नियत न आहे। मां सम्झी वियो हा मौलवी साहब बदरदीन कुझु ई कोन थो। उन जे नियत में शायदि इरादो त मां इहो परियों पासो वठां। सभई मिली जुली हिकु आवाज़ थी सुहिणे ते सलात सलाम पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो सल्लल्लाहु अलैका। हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहली आयत मुबारक में अल्लाह ताला छा फरमायो? अल्लाह फरमाए तो शहीद अल्लाह, मां अल्लाह पाण शाहिदी थो ॾियां। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अन्नहु ला इलाहा इल्लाहु, मां शाहिदी थो ॾियां त मूं रब खां सवा को बि इबादत जो हक़दार ऐं लाइक़ न आहे। इबादत कंहिंजी कबी? वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह। मौला तू मालिका पंहिंजे शान जी पाण शाहिदी थो ॾी, ॿियो केरु शाहिद आहे? अल्लाह फरमाए थो शाहिद अल्लाह अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकत व उलुल इल्म काइमम बिल क़िस्त ला इलाहा इल्लाहु वल अजीजुल हकीम।
मां अल्लाह शादी थो ॾियां, मुंहिंजा मलाक शादी था ॾियनि, इल्म वारा शादी था ॾियनि, अदल सां बि शादी था ॾियनि, त मूं रब करीम खां सा को बि इबादत जो हक़दार न आहे, मूंखां सा को बि अज़ीज़ हकीम ग़ालिब हिकमत वारो न आहे। मां महबूद बिल हक़ आहियां, मां ई अल्लाह आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तवज्जो रे ॿुधजो, ॿी आयत में अल्लाह छा फरमायो, हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। इहो अल्लाह महबूद बिल हक़, उन खां सा को बि इबादत जो लाइक़ न आहे। उहो गुझ ऐं ज़ाहिर ॼाणण वारो आहे, उहो रहमान ऐं रहीम। ॾिस उन नेक सालिह जी निंड ॾिस, होशियार थी मथे, तो उनखे मारगी ॻाल्हाए पियो छा? हाजी मुनीर अहमद हिकिड़ी चङी भली सोटी खण, जेको निंड करे त हे जागा। ॿुधो मुंहिंजे हबीब सोहरे जा उम्मतीयो, टी आयत में अल्लाह ताला छा फरमायो, कुल हुवल्लाहु अहद। चओ मुंहिंजा हबीब शान ही आहे त अल्लाह हिकु, अल्लाह वॾे आवाज़ सां चओ, अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। न कंहिंखे ॼणियो अथई, न कंहिं मां ॼाओ आहे, उन जो को बि मिट शरीक न आहे। सभई मुस्लमान आहियूं, महफ़िल में मौजूद आहियूं, तव्हां सां सभिनी जो अक़ीदो आहे त अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, अल्लाह बेमिसल बेमिसाल वहदहु ला शरीक लहू रब। अब आयो अक़ीदो आहे, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। क़ुरान करीम जे आयतुनि मां, सुने नबी जे इरशादात मां, अल्लाह जे प्यारनि जे अक़वाल मां, हर ईमान वारे जे ईमान जी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह हिकु। याद रखो, तौहीद जी माना है हेकिड़ाई, बयान करण। असां तव्हां सभु चऊं था त अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, अल्लाह ताला ॿी जाते बयान फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। मां उहो रब आहियां बरकतुनि वारो, जे पंहिंजे बांधे ते क़ुरान पाक लाथो आहे ता त जहाननि जे लाइ नज़ीर हुजे। ऐं पंहिंजे शान में छा फरमायई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़ उन पालनहार अल्लाह महबूद बिल हक़ आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे। असांजो अक़ीदो ईमान तव्हां सभिनी जो इहो आहे त अल्लाह हिकु आहे, अल्लाह वहदहु ला शरीक लहू आहे, बेमिसल बेमिसाल आहे। हेॾे मूंॾे निहारियो, अल्लाह ताला पंहिंजे ज़ात में बि बेमिसल आहे, पंहिंजे सिफ़ात में बि। वॾी आवाज़ सां जवाब ॾींदो हल, वॾे वॾे आवाज़ सां जवाब ॾींदो हल, बेमिसल आहे। जेके बि अल्लाह ताला जो सिफ़तूं आहिनि, उन सभिनी ते असांजो ईमान आहे। पर अल्लाह साईं तव्हां ॾिठो आहे, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो, वॾे वॾे आवाज़ सां। सैयदना इमाम आज़म, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह, जैसा भेरा निंड में रब्बुल आलमीन जो दीदार कयो। मां तव्हांखे रुगी इहो थो अर्ज़ कयां त हिम्मत सां विहो। तव्हांजो विहणो कमु आहे, मुंहिंजो अर्ज़ कर। जे तव्हां भॼण जी नियत कई त मां अव्हांखे अॻ में सदर तां लही वञण जी तयारु आहियां। विहण लाइ तयारु आहियो? सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। ख़ुदा जा बानो,
इमाम आज़म रहमतुल्लाह ताला अलैह एॾे फैज़ वारो आलिम, एतिरे कमाल वारो आलिम, एतिरो खुदा जे हबीब जो प्यारो आलिम, जंहिंजे इल्म खे क़यामत दुनिया सलाम थी करे ॿिया मुजतहिद मञी विया आहिनि। इमाम साईं रहमतुल्लाह अलैह वेठो आहे, हिकिड़ो माण्हू आयो, साईं हिकिड़ो सुवाल थियो आहे। कहिड़ो? साईं हिकिड़े डह जे काफ़िर सुवाल कयो आहे त ॿुधायो त अल्लाह खां अॻु में केरु आहे? थोरो गौर करे ॿुधो, अल्लाह खां अॻु में केरु? साईं मुझी पिया आहियूं, आहे बि काफ़िर, न क़ुरान खे मञे न हदीस खे, छा सां मञंदा आहियूं, छा सां सम्झायूं? इमाम साहब फरमाए सवली ॻाल्हि आहे, मुंहिंजे मुंहं ते आणियोसि। उनजे चैलेंज खे हज़रत इमाम आज़म क़बूल कयो। आयो साईं खे चई, साईं तव्हां मुस्लमाननि जा इल्मी लिहाज़ सां अॻुवान आहियो, मुजतहिद आहियो, क़ुरान हदीस जा माहिर आहियो, इजमा उम्मत सां क़यास सां दलाइल पेश कंदा आहियो। ॿुधायो त अल्लाह खां अॻु में केरु हो ऐं दलील अहिड़ो जो मां मञिया। समझो था नथा समझो? समझो था? साईं फरमायो त यार ॻाल्हि तूं वाह जी पुछी आहे, सवाल वाह जो कयो सही, पर भला हिकिड़ी महिरबानी कर, मूंखे 10 ताईं अंग गणे ॿुधा। घणा अंग? वॾे आवाज़ सां चयो न। हाजी साहब जा चैलेंज ॿुधी तूं मायूस थी वई, वाड़ो थी वई। हिन जे चैलेंज खे रुॻी न ॾिस, हिन जे दिलि में मुहम्मदी इश्क जे मौज खे बि ॾिस। इमाम आज़म सवाल कयो थो, 10 मूंखे घणे ॿुधा। काफ़िर पियो चए, वाह जो आलिम आहे, एॾो चोटी जो बुज़ुर्ग, ऐं मूंखां सवाल थो 10 घणे ॾे मूंखे। चई कहिड़ी वरी ॻाल्हि आहे, असांजो घणे ॾे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। साईं फरमाया भला पहुचे ॻण? 10 9 8 7 6 5 4 3 2 1। घणे वियो न पा? परियां सां ॻाल्हि आहे। साईं चयो इन 1 खां पाॻियां छा आहे? समझो था ॻाल्हि खे? साईं चयो 1 खां अॻियां छा आहे? चईसि 1 खां अॻियां कुझु बि न आहे। साईं फरमाए थो बेअकुल, जॾहिं तुंहिंजे ॻण वारे अंग खां अॻियां कुझु बि न आहे त हक़ीक़ी 1 खां अॻियां केरु कोन्हे को। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह, हक चारिया या अली अल मुर्तजा शेर खुदा। खुदा जा बानो अकुली तरह सां, नकुली तरह सां, हर लिहाज सां इहा ॻाल्हि तस्लीम थियला त अल्लाह चओ अल्लाह अल्लाह जे कामिल वली सुहिणे सैयद भिटाई बादशाह रहमतुल्लाह अलैह छा फरमायो? फरमाया तो चओ तूं अल्लाह हिकिड़ो बीवाई मसख, चओ तूं अल्लाह हिकिड़ो बीवाई मसखो, लिखो वेठी लिख अखर इहो ई मन में। पर चए रुॻी ज़बान सां छा हक़ीक़त बि करे ॾेखार। वहदहू जे वढिया इल्लल्लाह सी ओरीन, हियूं हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरीन, मारफत जे माठ सी ॾेसां दरदोरीन, सुख नसता कॾहिं वेही न वोरीन, कुल्हन कोरीन आशिक अब्दुल लतीफ चए। खुदा जा प्यारा बानड़ो, अल्लाह ताला जा किरोड़े करम हन, अन खुटे सान हन जो असांजो अक़ीदो आहे
त अल्लाह हिक्का बेमिसला बेमिसाला वहदहु ला शरीक लहु रब्बा। अब अकीदो आहे न असा के कंहिंखां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। असी कंहिंजे दर ते हली छो वञूं त असांखे तूं लिखी ॾे त वाकई से ख़ुदा खे मञंदो। न न, असांजो ज़मीर साफ़ आहे, फ़ैसिलो साफ़ आहे, अक़ीदो साफ़ आहे त अल्लाह वहदहु ला शरीक लहु आहे। पर कंहिं ॾिठो न आहे। अब ॻाल्हि कंहिं ॾिठो आहे? वॾे आवाज़ सां ॻाल्हि। अल्लाह ताला जी ज़ात आहे बरकात, पंहिंजे कुदरती निज़ाम खे जारी कयो ऐं फ़ैसिलो रखियो त मां अल्लाह खे बाना ॾिसी न सघंदा। कीअं मूं रब करीम जा अहकाम बाना ताईं पहुचनि, कीअं मूं अल्लाह जे ज़ात बरकात जे फैज़ जूं झोलियूं भरीन, कीअं मूं रब करीम जे ज़ात बरकात सां ताल्लुक़ में अचनि, राबिते में अचनि। अल्लाह ताला इन सिलसिले खे क़ाइम रखण जे लाइ मुंहिंजे हबीब जा उम्मती आओ पंहिंजनि प्यारनि रसूलनि खे दुनिया ते मोकिलियो। समझंदा हर जो मज़े मज़े से छो रसूल आया। अल्लाह ताला जी ज़ात तव्हां असांखे अकुल ॾिनो आहे, समझ ॾिनी आहे, शऊर ॾिनो आहे। यादि रखो ही बल बरनि पिया न वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। इहो पावर किथां थो अचे? थर्मल मां। पर जेकॾहिं तार न हुजे त इहो मिली सघे थो? राबिते जे लाइ, वास्ते जे लाइ तारूं छिकणियूं पवंदियूं आहिनि। वरी कंहिं ॻोठ खे बिजली मिलंदी आहे त वॾी लाइन मां सिधो बल बन सिधी राबिते ॻाल्हि न हूंदी आहे, ट्रांसफार्मर हणणो पवंदो आहे, उन जे ज़रिए ॻोठ खे बिजली मिलंदी आहे। अल्लाह फरमायो ही बिजली कहिड़ी शइ आहे? मां रब त सभिनी खां निरालो आहियां, कंहिंजे ॾिसण जी जाइ न आहे, कंहिंजे डायरेक्ट फेज़ हासिल करण जी जाइ न आहे। अल्लाह ताला उन राबिते खे वास्ते खे विच ते आंदो जंहिंखे फकीह चुटी जा इस्लामी फलास उलमा गुज़रा आहिनि। सब लिखनि था पिया त रसूल छाहे? ख़ालिक़ ऐं ख़ल्क़ जे विच में वास्तो आहे। रसूल पाक जो हिकिड़ो हथु ख़ुदा सां हूंदो आहे, ॿियो ख़ल्क़ सां हूंदो आहे। ख़ालिक़ खां वठंदो आहे, ख़ल्क़ खे ॾींदो। ख़ालिक़ खां चओ ख़ालिक़ खां पेर पोइते कयो। सऊदी त कोन विया न कॾहिं? उते ॿई पेर कदा हण क़ुरान शरीफ़ ॾांहुं या बैतुल्लाह ॾांहुं या नबी साईं जे रोज़े ॾांहुं। ख़ुदा असां तव्हांखे बेअदबी खां बचायो आहे, हमेशह लाइ बचाए। ही मुंहिंजे अॻियां ॿ किताब खणी आयो आहियां, हल्का सल्का खणण में, हूअं त वॾा आहिनि। मूंखे आसरो हो त मुफ्ती साहब जन ईंदा ऐं किताब आणींदा न त कुझु भरी खणी चाहियां। ॿई सऊदीअ जा आहिनि, छपिया बि सऊदीअ में आहिनि। ॿिन्ही मां तव्हांजे अॻियां कुझु अर्ज़ करण जो इरादो आहे, पर सम्झण जी कोशिश, मुहबत सां वेहण जी कोशिश, सुजाग थियण जी कोशिश। अदा अल्लाह बेमिसल बेमिसाल। चओ बेमिसल, वॾे आवाज़ सां चओ। उन खां कीअं थो माण्हू अहकाम वठी सघे, हिदायत वठी सघे, फैज़ हासिल करे सघे? अल्लाह ताला उन पंहिंजे हिदायतुनि अहकाम जी पहचान लाइ पंहिंजे पाक ज़ात जी तरफ़ां अनवार तजल्लियात जी फैज़ खे ख़ल्क़े ख़ुदा ते पहचान जे लाइ नबी मोकिलिया, रसूल मोकिलिया। रसूल छाहे? ख़ालिक़ ऐं ख़ल्क़ जे विच में वास्तो। मुस्तफ़ा करीम जी ज़ात या जेके अॻु में नबी आया, हर रसूल जेको दुनिया ते आयो आहे, ओ अल्लाह ऐं मख़लूक जे विच में वास्तो आहे। अल्लाह ऐं मख़लूक जे विच में जवाब दे मख़लूक जे विच में। मगर इहा बि ॻाल्हि ज़हन में विहार, अल्लाह ताला जेके नबी दुनिया ते मोकिलिया, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके भी नबी दुनिया ते आया, उन्हें सभिनी खे कुदरती फैज़ मिलण जो वास्तो भी मदीने वारो साईं आहे। रुगी मूंखे तोखे न, रुगी उम्मते मुहम्मदीअ जे औलिया खे न, दिल
खे तोखे न, रुगी उम्मत मुहम्मदीअ जे औलिया खे न, रुगी हबीब करीम जे मथां कलमे पढ़ण वारनि खे न, पर जेकी अल्लाह जा अॻियां नबी आया, हज़रत आदम खां करे हज़रत ईसा ताईं जेके बि ख़ुदा जा पैगंबर आया, उन सभिनी जे मथां जेका रब्बुल आलमीन जी महिरबानी थी, फ़ैज़ जी इनायत थी, उन महिरबानीअ फैज़ जे मिलण जो वास्तो मिठो मोहम्मद करीम सुहिणो नबी आजा जो सुहिणो। याद रखो त जीअं ख़ुदा जे हिक हुजण ते ईमान ज़रूरी आहे, तीअं अल्लाह जे सिफ़तुनि ते ईमान बि ज़रूरी आहे। अल्लाह ताला जे सिफ़तुनि ते ईमान बि, चओ ईमान बि। हाणे ॿुधो, हिकिड़ो माण्हू चए थो अल्लाह हिकिड़ो आहे, पर ॿुधे कोन थो, त इहो मोमिन थींदो? ॻाल्हायो, चए थो अल्लाह हिकिड़ो आहे, नऊज़ बिल्लाह, पर ॾिसे कोन थो, त मोमिन थींदो? जवाब ॾियो मुंहिंजा मिठा। कहिड़ी बि सिफ़त जो इनकार कंदो त ईमान न रहंदो। जो ईमान भला अल्लाह ताला जूं ॿुधंदड़ सिफ़त आहे, ॾिसंदड़ हुजण सिफ़त आहे, ख़ालिक हुजण सिफ़त आहे, मालिक हुजण सिफ़त आहे, मुही हुजण सिफ़त आहे, मुमीत हुजण सिफ़त आहे। जीअं सिफ़तूं सभु ख़ुदा जूं आहिनि, ईअं मख़लूक़ात खे अता कंदड़ बि पाण मोती हुजण, अता कंदड़ हुजण बि अल्लाह ताला जी सिफ़त आहे। कंहिंखे अल्लाह नबूअत अता कई, कैसे अल्लाह विलायत अता कई, कैसे अल्लाह दुनिया अता कई, कैसे अल्लाह दीन अता फरमायो, कैसे अल्लाह ताला रूहान अता फरमाया, कैसे ज़ाहिरी नेमतूं मिलियो, कैसे बातिनी नेमतूं मिलियो। जी अल्लाह जे ॿिनि सिफ़तुनि जो इक़रार ज़रूरी आहे, ऐं अल्लाह ताला जो ॾींदड़ हुजण, अता कंदड़ हुजण, इन सिफ़त जो इक़रार बि ज़रूरी आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे अल्लाह से खां पुछूं था, मौला कंहिंखे तो अता कयो आहे? हेॾे निहारे मूं ॾे। अल्लाह सां थो मां सारी काइनात खे अता करण वारो, बाक़ी ईअं आहे, रोज़ी ॾे, रिज़्क़ ॾे, बच्चा ॾे, ज़िंदगी ॾे, हर शइ अता करण वारो आहियां। भला ख़ासि कंहिं ते महिरबानी? अल्लाह फरमाए थो, इन्ना आतैनाकल कौसर। हबीब मां रब करीम सभिनी खे ॾियण वारो आहियां, पर सारी काइनात खे अहिड़ी महिरबानी न मिली आहे जेका तो मोहम्मद हबीब खे मिली आहे। इन्ना आतैना कल कौसर। हबीब असां तव्हांखे सभिनी खां तमामु घणो ॾिनो। छा छा ॾिनो? उन जो तफ़सील त एॾो वॾो आहे जो हिक हिन जलसे में ख़तमु थियण वारो न आहे, पूरो थियण वारो न आहे। अल्लाह पंहिंजे हबीब खे इल्म ॾिनो। छा ॾिनो? ॾाढा ॻाल्हि, छा ॾिनो? अल्लाह पंहिंजे हबीब खे इल्म ॾिनो आहे, हबीब खे नूर बनायो आहे, हबीब खे सखा ॾिनी आहे, हबीब खे शफ़ाअत ॾिनी आहे, हबीब खे हौज़े कौसर ॾिनो आहे, हबीब खे कई नेमतूं ॾिनियूं आहिनि, हबीब खे कई मुइज़ा ॾिना आहिनि। जवाब अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी नेमत आहे, ॿियनि खे थोरी आहे, मुंहिंजे मिठे मोहम्मद हबीब खे सभिनी खां घणी आहे। असां जो कुझु चऊं था नबी से जे लाइ या सुहनन हबीब जे प्यारनि वलियनि जे लाइ, इहो सभु इन अक़ीदे सां चऊं त इहो अल्लाह ताला उन्हनि खे ॾिनो आहे। चओ अल्लाह ताला उन्हनि खे, वॾे आवाज़ सां चओ अल्लाह ताला उन्हनि खे ॾिनो आहे। हाणे हे बि निहारियो उन ख़ुदा जे अता थियल नेमत खे जेका रब पंहिंजे प्यारनि खे ॾिनी आहे। जेकॾहिं माण्हू ख़ुदा ॾे थो निस्बत करे त बि सही आहे, पर जे ख़ुदा जे बाननि ॾे निस्बत करे या बाना पाण ॾांहुं निस्बत कनि त बि जाइज़ आहे। शिरक न आहे, शिरक न आहे, शिरक न आहे। सम्झंदा हलिजो। कीअं थो मां अर्ज़ कयां? अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे बाननि खे जेका नेमत मिलंदी आहे ख़ुदा ॾे निस्बत कबी त बि भलो, पर जे रब जे बान ॾे निस्बत कबी तॾहिं बि
जायज़ शिरक न अध खां मथे अखियूं ॿूटियो था। शादीअ वक़्तु मायूं औरतूं वीचारियूं मर्द खे लोॾा ॾियनि घणा निकाह पुछबो आहे, अम्मा फलाणो पुटु फलाणो क़बूल अथई त कुरारी जेका वीचारी सालनि जी हूंदी न, अब्बा क़बूल आहे, बस तोखां केरु थो पुछे। इहो लाम कधु हेठि कर ताईं सभु लाम पिया लहनि। पर हाणे मां बेवस आहियां, मां छा कयां, देरि सां टे मिलियो आहे। ॿुधो मुंहिंजे हबीब जा आशिक़ो, अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि खे जेका पावर ॾिनी आहे, नेमत ॾिनी आहे, उन जी ख़ुदा ॾे निस्बत करणु साल भली आहे। पर जेकॾहिं अल्लाह जे प्यारनि ॾे निस्बत कजे त बि शिरक न आहे। असीं चऊं था असांखे हीअ शइ मदीने वारे ॾिनी, चवनि था शिरक आहे। असांखे हीअ शइ सुहिणे अली मुर्तज़ा ॾिनी, चवनि था शिरक आहे। असांखे हीअ शइ हज़रत पीरनि जे पीर सुहिणे जीलानी जवान ॾिनी, चवनि था शिरक आहे। असांखे हीअ शइ फलाणे बुज़ुर्ग ॾिनी, चवनि था शिरक आहे। ऐं उहे साॻियूं शयूं पाण वरी पंहिंजे बुज़ुर्ग ॾे निस्बत कनि था, शिरक न आहे। मुनीर अहमद जो ऐलान ॿुधो आहे, कई भेरा इहा ॻाल्हि थी चुकी आहे त भई अव्हां पंहिंजे किताबनि ते ॻाल्हायो त चवनि था न। ऐं वरी शीयनि जे ख़िलाफ़ जॾहिं पाण ॻाल्हाईंदा आहिनि त शीयनि जे किताबनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं किताबनि ते ॻाल्हाइणो न आहे त पोइ शीयनि सां तव्हां किताबनि छो था ॻाल्हायो। जे ॻाल्हाइणो आहे त तव्हां पंहिंजे किताबनि ते ॻाल्हायो। ॿियो न रुॻी फ़ैसिलो ॾियो त भई इहे लिखण वारा मुस्लमान या ग़ैर मुस्लमान, इहे लिखण वारा अदीब या बेअदब, इहे लिखण वारा आलिम या ज़ालिम, इहे लिखण वारा जन्नती या जहन्नमी। बहैसियत आलिम जे फतवा त ॾियणी आहे तव्हांखे, छो था लहरायो। फ़ैसिलो ॾियणो पवंदो त इहो जंहिं लिखियो, जंहिं चयो, भला जे चयो अथनि त इहे लफ़्ज़ क़ुरान करीम जा आहिनि, महबूब जे हदीस जा आहिनि। तव्हां जेके किताब ॾे पेश कया, अशरफ अली साहब थानवी थो लिखे त नबी करीम जे इल्म में ख़ुसूसियत कहिड़ी आहे। ऐसा इल्म ग़ैब तो मजानीनो बहाम और हैवानात बच्चों को भी है। ॿारनि खे, चेरियनि खे, ढगनि ढोरनि खे बि अहिड़ो इल्मु आहे। हाणे हिकिड़ी आयत क़ुरान करीम जी कढी ॿुधायो त अल्लाह चयो आहे त नबी जहिड़ो तुंहिंजो इल्मु तहिड़ो चेरियनि जो। छो त तव्हांजी दावा आहे त सिर्फ़ु क़ुरान ते था हलूं। कढी ॾेखारे छा लिखियो फतावा रशीदीअ वारे त ख़ुदा कूड़ हणी सघे थो, ऐं क़ुरान छा थो चवे त कूड़े ते अल्लाह जी लानत। अब चए थो ॾाढियां ॻाल्हाए, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। हिफ़्ज़ुल ईमान जी इबारत ॿुधई, फतावा रशीदीअ ॿुधई, बुलगतुल हैरान वारे लिखियो त नबी किरी पियो, मुंहुं खणी वरितो। कहिड़ी आयत जे मुताबिक़ दावा कयो था त असीं रुॻी क़ुरान ॾेखारियो न, तहीं सां लिखो माज़ल्लाह सुम्मा माज़ल्लाह त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उम्मत खां इल्म में वधीक आहिनि, बाक़ी अमल में उम्मती नबीअ खां वधीक वञे। कहिड़ी आयत में, कहिड़ी हदीस? बरेलवियुनि खे फतवा ॾींदे देर लॻो काफ़िर चओ था, पर जन एॾियूं बेअदबियूं लिखियूं उन्हनि जे अलावा का फतवा त ॾियो। हक़ जा आलिम त फतवा ॾियो, ड्रियो छा था खोल लिखी छॾियो, इश्तिहार लॻाए छॾियो त हीउ जेको हिन लिखियो आहे सो क़ुरान जी फलाणी आयत आहे, नबी साईं जी फलाणी हदीस आहे। जे न आहे त लिखी छॾियो त गुस्ताखी आहे, कुफ़र आहे, इस्लाम खां दूरी आहे। फ़ैसिलो ॾे त सही न। अल्लाह जा प्यारा बानो, असां तव्हांखे शिया एतिरा ॾुखिया नथा लॻनि, छो त उन्हनि जो फ़िक़्ह जुदा, उन्हनि जो फ़िक़्ह, किताब, हदीस, हर शइ जुदा आहे।
उहे परे खां पधरा हल त हिन जी बाग ही आहे, हिन जो नमूनो ही आहे, हिन जो किताब ही आहे, हिन जो फलाणो ही आहे, भई फलाणी शइ ही आहे। ही कुरान बि उहो, हदीस बि उहा, फिक़्ह बि उहो। पोइ सिद्ध करे जो अल्लाह जे महबूब जी ही बेअदबी कजे, फ़ाइदो छा? अल्लाह जा प्यारा बानो, खुदा पनाह में रखे। असल ही बिज हलियो हो नजद खां, वहाबियत जो बिज हलियो किथां? वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। उहे नजदी खुदा पनाह में रखे। जन पंहिंजे किताबनि में छा छा लिखियो आहे, ही हाणे वो किताब आंदो मदीने पाक मां, नालो आहे तंबीह ज़ाइरिल मदीना अलल ममनूअ वल मशरूअ फी ज़ियारह। हलंदे गाॾी में ॾिसंदो आयसि हिन छा छा लिखियो आहे, कुझु हवाला अर्ज़ करे वञा, पोइ पछाड़ी में तव्हांखे पंहिंजे महबूब जे शान ते कुझु झूमाइबो। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा लिखनि था? लिखंदे खुदा जो ख़ौफ़ बि कोन थो थिए, डिॼनि बि कोन था, हिजाब ई कोन्हे। ही किताब आहे, छपियो सऊदी अरब में आहे। छा थो लिखे? व नज़र ज़ियारत क़ब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैरिही मिनल अंबिया वस्सालिहीन वल औलिया मासियतुन। किताब जो सुफ़ो सभु कुझु भरिजी पियो गया। जेकर को माण्हू बात थो पासे त मुंहिंजा मौला मुंहिंजे दिलि जी हीअ मुराद पूरी कर। छा थो लिखे? व नज़र ज़ियारत क़ब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इबारत बि उलमा सगुरा वेठा है, गलत पढ़ा पकियो, छो त मिस्कीन आहियां मदीने वारे जे फैज़ जी महिरबानी। इबारत बि सही हूंदी त लफ़्ज़ बि सही हूंदो। छा थो लिखे? त न को माण्हू बास थो पासे त मुंहिंजा मौला मुंहिंजो ही कमु थिए त मां महबूब जे दरबार जो दीदार कंदुसि। लिखे थो गुनहगार आहे, गुनाह थो करे। छा थो करे? ॾाढा ॻाल्हि ॿुधी छा थो? सुफ़ो 32 अचो 38 सुफ़े खे ॾिसूं। अञा ही त कमु घणो आहे हेठि पियो। घुमाया छा? अमेरिका लिखे थो त अमल कुब्बतुल मबनियत अला क़ब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़ालिक मिन फ़अलिल उस्मानिय्यीन वल उलमा क़दीमन हदीसन ला युक़िरूनहा वलौला ख़ौफ़ुल फ़ितनत लउज़ीलत। लेकिन तो जे डप न हुजे फितने थियण जो, फसाद थियण जो, त महबूब जे रोज़े खे गुम करे छॾियो। हुजे ई निशान ई न। लानत जी ज़बानी न खपे। मूंखे छा खपे पोइ तव्हांखे ॿुधायां थो। हथ सां भींग पियो करी सुनी। अल्लाह पनाह में रखे। अॻिते छा थो लिखे? हीअ आहिनि नजदी वहाबी। सिफ़ो 49। ॿुधंदा हलो, ॿुधंदा हलो। सादा लिखे थो वला हाज़ल मौज़ा मिन मवाज़ इजाबत दावत। जे तो महबूब जी दरबार ते दुआ क़बूल न थी। जे तो इहा का क़बूलियत जी जाइ ते का दुआ क़बूल थींदी न। ॻाढ़ी ॾाढ़े खे जागा फ़क़ीर खे होशियार थी वेठो ऐं जलसे में निंड पियो करे। ॿुधो मुंहिंजा भाइरो, वरी सफ़ो 57 पंजे सफ़े ते छा थो लिखे? 54 ते त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात लिखे थो कदिन कत
बेवफातिही वंतिकालिही इला रफीकिल आला। हुजूर साईं पंहिंजे उम्मत जे लाइ मग़फ़िरती दुआ कनि कि सो जॾहिं साईं दुनिया तां वफ़ात कई त हाणे दुआ ख़तम थी नबी जी, नबी जी दुआ ख़तम थी। ख़्याल एॾो ग़लति ख़्याल ऐं कंहिं ॻाल्हि जे लाइ क़ुरान हदीस कुझु बि न, दलील ई न। वरी अॻिते छा थो लिखे त जेको नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार जे ज़ियारत जे लाइ वञे उहो बदबख़्त, उनखे सआदत नसीब ई न थींदी। अॻिते छा थो लिखे त जेको हबीब करीम वटि अचे दुआ घुरे फदुआहु मरदूद, उनजी दुआ मरदूद। भाई साहिब घर में जेला हाणे जागियो हुई करड़ार थो करे हेड़े निहारियो। ॿुधो मुंहिंजा भाइरो, ज़ुल्म त ॾिसो किताबनि में, अल्लाह ताला शल पनाह में रखे। ही हिन किताब जे हवालनि जो हिकिड़ो ज़रड़ो 75 सुफ़ो साॻी ॻाल्हि वराए थो त लिअन्न इस्तिग़फ़ारहु लिउम्मती कद्दिन कतब वफ़ात, नबी से वफ़ात कई बस दुआऊं ख़त्म थी। अल्लाह पनाह में रखे। हाणे देवबंदी उलमा ठॻा नचदिन दे, चाचा सलाम वालेकुम जी, भाइटा वालेकुम सलाम, कीअं आयो आहीं, कीअं आयो आहीं? चई हम तुम्हारे तुम हमारे हो गए, आंखों आंखों में इशारे हो गए, हम तुम्हारे तुम हमारे हो गए। हुननि चयो वाह ॾाढो असांजो इज़ाफ़ो थी वियो, पैसा शुरू थी विया, बल्ब शुरू थी वई, इसवार दहलई वारो कर, फलाना वारो कर, फलाना वारो कर, हल हला हल हला। वरी जो उन्हनि नजदन खणी पेर खयो त भला आहियूं त असां बि चुटियल, पर ही असांजा बि केॾा आहिनि। उन्हनि ही किताब लिखियो आहे अल कौलुल बलीग, सऊदी अरब अल कौलुल बलीग फी तहज़ीर मिन जमाअत तबलीग, तबलीगी जमाअत खां बचो, इन्हनि खे वेझाई न वञे। सऊदी अरब वारनि मौलवियुनि लिखियो आहे, छपियो आहे, मूं आंदो आहे मदीने पाक में। जागो था, अॼु टोपी वारे खे निंड थी अचे, होशियार थी वियो। छा थो लिखे हिननि जा अल्फाज़ आहिनि, मथां मूं ते काविर जो, सऊदी वारनि ते काविर जो। छा थो लिखे त देवबंदी चवनि था त असांजो ज़करिया बीमार थींदो आहे त नबी सैद बीमार थी पवंदो आहे। जागो था, होशियार आहियो। अॻिते छा थो लिखे त नबी साईं असांजे ज़करिया जे बीमार थियण सूरत में संदसि ख़िदमत जे कंदो आहे, नबी से तो ख़िदमत करे। जागो था, समझो था, कसम थो अल्लाह जो सची ॻाल्हि कयो, अञा इन खां वधीक बेअदबी ॿी आहे। हाँ सिफ़ो 148 लिखे थो त असांजो आलिम ज़करिया जो पीउ मोहम्मद यूसुफ बनोरी जॾहिं बीमार थियो त नबी से खे ॾिठई, नबी से ज़करिया तूं बीमार थी त मां बि बीमार थी थो पवां, तोखे मथे में सूर थियो त मूंखे बि थी थो पए। अल्लाह अॻिते थो लिखे त मूं नबी से खे ॾिठो त साईं पान फरमाइनि था पिया त बनोरी तुंहिंजो ख़ादिम जेको आहे न, उहो ख़िदमत जेका थो करे
उहा तुंहिंजी मां नबी पाण थो कयां। अल्लाह सी माफ़ी कीअं ॾींदो? यादि रखो, फिक़ह जो किताब दुर्रे मुख्तार किताबुल मुर्तदीन खोलियो, लिखे थो को माण्हू ख़ुदा खे गार थो ॾे त उन जी माफ़ी थी सघे थी, मुहम्मद जे बेदब जी माफ़ी आहे। मुस्तफ़ा जे गुस्ताख जी माफ़ी आहे। अल्लाह जा प्यारा वानो अजीब अजीब ॻाल्हियूं था लिखनि ऐं हिननि बि हुननि जे किताबनि मां वरतियूं। सिफ़ो 177 छा थो लिखे? सऊदी अरब जो सही। मूंखे साईं मुफ्ती साहब जन जे अचण जो आसरो हो, न त मां ॿिया किताब खणी चाहां ऐं दुनिया ॾिसे ॿुधे त छा पियो वहे, छा पियो वापरे, छा पियो हले। लिखे थो हिकिड़ो तबलीगी थो ॿिए खे चवे त फैज़ मिलंदी, ख़बर थिए कीअं? कि कीअं कि सफ़ा नगो थी वञे, अॻियां बि अॻियां पोयां माल सभु ॾिसां त पोइ फैज़ मिलंदी। अल्लाह ताला शल पनाह में रखे, ख़ुदा शल बचाए, आमीन चओ। सऊदी अरब वारनि खे हाणे मां जिद्दे में हिकिड़ी दावत में हुजां, हिकिड़ो सऊदी मौली सां मिलियो, चई कैफ़ जमात तबलीग फीकुम, कीअं तव्हां में तबलीग जमायत? मूं चयो असां में, अव्हां वटि न आहे? असां वटि आहे। मूं चयो हितां कीअं? कि अॻे हुननि खे ॾिसंदा हुआसीं त ख़ुशि थींदा हुआसीं, हाणे था ॾिसूं त चऊं था वठण ई दस। छो? चई ज़बान ते हिकिड़ी अथनि, दिलि में बि अथनि। ज़बान ते हिकिड़ी, दिलि में बि। कीअं भला? ही सॼो किताब भरियल आहे, हिकु हिकु सुफ़ो भरियल आहे। हिननि लिखियो आहे त हे दज्जाल आहिनि, हिन लिखा त हे चिट्टा लफ़्ज़ ख़ुदा पनाह में रखे। सऊदी वारनि जॾहिं पढ़ियो ॾिठो त हिननि जो लिटरेचर छा आहे, हिननि जो ज़हन छा आहे। ही चवनि था त बरेलवी हीअं, पर असल पीरी मुरीदी पाण बि कनि पिया। जे हिननि जो को मुरीद थिए त अल्हम्दुलिल्लाह, ॿिए जो थिए न। जाॻो था, ॿुधा था हिननि जा पीर मुरीद पागारे साईं जा मुरीद हुजनि। छा साईं चयो तक़रीर में? बुक तव्हां ॾेखारियो मूंखे, मेखे साहिब छा चयो? चई त तव्हां यारहीं था कयो, बुज़ुर्गनि खे था खारायो, 29 ॾींहं अलाह तो खाराइनि, हिकिड़ो ॾींहुं तई। अब तव्हां कॾहिं ईअं चयो त असीं त खारायूं? काॾियां था ॻाल्हायो? काॾियां ॻाल्हायो? पुछो त अल्लाह अव्हांखे खाराए थो त बंजियूं खणी पिनो छो था? चंदा छो था कयो? इते तव्हांखे ख़ुदा नथो खाराए। हाणे छा कयो अथनि? हिकिड़ा ॾिसंदव कारे रंग वारा छोटा छोटा रोडनि ते बीठा आहिनि, बाबा मस्जिद बिलाल था ठाहिनि। जिते किथे शुरू थी आहे, असल तहरीक आहे हिननि जी, तंज़ीम आहे। त ईअं मस्जिदूं ठाहियूं, मस्जिद जे बहाने सां माण्हुनि खे पंहिंजो बनायूं। 2-4 माण्हू मिली विया, हली 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 पोइ सियासी कुवत बनी। ख़ुदा पनाह में रखे, जन जो ज़हन आहे त मदीने वारे जो रोज़ो ई ठाहे मैदान करे छॾियऊं, से तव्हांजे मज़ार खे छॾींदा। चंदो तूं ॾींदो आहे, उज़हा जो खलो तूं ॾींदो आहे, फितरो तूं ॾींदो आहे, चंदो बि तूं ॾींदो आहे। हे यादि रखो, उनखे चंदो ॾियो जंहिंजे दिलि में ज़बान में या रसूल अल्लाह जा नारा हुजनि। अल्लामा इब्न हजर मक्की फतावा हदीसिया में इब्न तैमिया खे गुमराह कंदड़ लिखियो। चोटी जा उलमा
अल्लाह ताला असां तव्हांखे उन्हनि नेकनि सालनि जे सदके ॿई जहान सुहिणा करे ॾे। हिननि जा पैर खणी आया त हे राहन हे राहन हे राहन तूं सादो ॿ चार ॻाल्हियूं पाण में पैदा कर। हिकु पंहिंजे बच्चनि खे मदरसनि में पढ़ा। ऐं मां हज़रत भरचुंडी शरीफ वारनि खे, साईं आशिक़ अली शाह जीलानी खे, साईं मशहूरी शरीफ वारनि खे सभिनी खे अर्ज़ थो कयां त ख़ुदा पंहिंजे मुरीदनि खां ज़ोरीअ बच्चा वठी मदरसनि में पढ़ाए। क़ुरान करीम जा अल्लाह अकबर या रसूल अल्लाह नारे तहकीक। याद रखो जेसी ती तुझा बच्चा पढ़ंदा न आलिम न थींदा, जेसी तूं पाण में सियासी कुवत पैदा न कंदे, जेसी तूं पाण में जिहाद जो जज्बो पैदा न कंदे, तेसी ते तुंहिंजी तरक़ी थियण मुश्किल आहे। अल्लाह ताला करे ऐं तकरीरुनि में बि जॾहिं 5 आलिम अचनि त मौज़ू विरहाए ॾियो। साईं तोखे अल्लाह जे तौहीद ते ॻाल्हाइणो आहे, तोखे मिठे मुहम्मद जे रिसालत ते ॻाल्हाइणो आहे, तोखे महबूब ख़ुदा जे नूर ते ॻाल्हाइणो आहे, तोखे हबीब करीम जे शफ़ा ते ॻाल्हाइणो आहे, तोखे हबीब करीम जे रफ़त ते ॻाल्हाइणो आहे। ईअं विरहाए ॾियो त अवाम सम्झे त भई असांखे छा छा ॻाल्हियूं ज़हन में विरहाए ॾियूं। इन बुनियादी शइ अल्लाह जो क़ुरान आहे, सुहरे मुहम्मद जी हदीस आहे, उम्मत जो इजमा आहे, उन खां पोइ क़यास आहे। अक़ीदो छा खे चइबो आहे, अक़ीदो छा सां साबित थींदो आहे, हदीस पाक जा केतिरा क़िस्म आहिनि, मुफ़स्सिर जेका लिखनि था पिया तफ़सीर कहिड़ा कहिड़ा क़ाबिल क़बूल आहिनि, इहे सभु ॻाल्हियूं विहारणियूं आहिनि। ईअं रली कुल्हे ते हल कुबे ते न थिए। क़ुरान पाक जूं 3 आयतूं पढ़ियुमि मिठे मालिक जी शान में। हिकिड़ी आयत पर मिठे मुहम्मद जी शान में अल्लाह फरमाए थो मुहम्मद रसूलुल्लाह। ॾाढा त सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ मुहम्मद रसूलुल्लाह। मुहम्मद मूं अल्लाह जो रसूल आहे। मुहम्मद रसूल अल्लाह, टिन्ही लफ़्ज़नि ते गौर कर। मुहम्मद में बि तुबको न आहे, अदा आहे। रसूल में बि तुबको, छा तुबको, अल्लाह जे लफ़्ज़ में बि तुबको। रब फरमाए थो जीअं मां रब बेब आहियां, बेमिसल आहियां, मुंहिंजे अता सां मुंहिंजो महबूब बेब ऐं बेमिसल। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, वॾे वॾे आवाज़ सां। ख़ुदा जे प्यारनि जा ॿोल ॿुधंदे नथो ॿुधी, ॿुधण लाइ राज़ी आहीं। ख़ुदा जी ज़ात आहे बरकात ऐं प्यारा सुहिणे हबीब करीम जा आशिक़ छा था फरमाइनि। आला हज़रत महबूब जो आशिक़ जंहिं वहाबियत जूं पीढ़ियूं खोले ॾेखारियूं, उनखे गारियूं ॾींदा आहिनि बिदअती ईअं, हुन अहिड़ा पेर पटनि जो दुनिया पई ॾिसे। छा थो चवे आला हज़रत मुंहिंजे महबूब जी शान में, चओ सुभान अल्लाह। चओ थो उनके निसार कोई कैसे ही रंज में हो। हाणे शान जो पासो आहे, ॿुध रब क़बूल करे, दिल ठरे, बेड़ो तरे, वाग वरी हबीब बंदे वरे। उनके निसार